लीग अॻवान राणा मशहूर चयो आहे त पीटीआई हुकूमत मुल्क में गाॾे महांगाई करे माण्हुनि खे ख़ुदकशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। जल्द तब्दीली अचण वारी आहे। काज़ी अहमद वेझो मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा मशहूर चयो त मुस्लिम लीग नून वाहिद पार्टी आहे जेका पाकिस्तान जो वक़ार बुलंद करे नालो रोशन कंदी। संदसि पार्टी सिंध जी तरक़ीअ में अहम किरदारु अदा कयो आहे। हुन चयो त नेब एहतिसाब जे नाले ते मुख़ालिफ़ अॻवाननि ख़िलाफ़ इंतकामियूं कार्रवायूं कयूं आहिनि। मुल्क में टारगेटेड एहतिसाब खे रद्द कनि था। राणा मशहूर चयो त एहतिसाब खे सही अंदाज़ में खणणो आहे त मालम जबा DIT ऐं बिलियन ट्री सोनामीअ खां शुरू कयो वञे जिन जहांगीर तरीन खे संदसि ज़ाती जहाज़ में मुल्क मां फ़रार थियण जी इजाज़त ॾिनी आहे। शफ़ाफ़ एहतिसाब कीअं कंदा? चाहे वो मुशर्रफ का दौर था, चाहे वो काफ लीग थी, चाहे वो पीपल्स पार्टी थी, चाहे वो नून लीग थी, इसके अंदर जिन जिन लोगों ने फायदा उठाया आज वो सब के सब PTI की छतरी के नीचे बैठे हैं। तो अब अगला जो एहतसाब है वो बहुत आसान हो चुका हुआ है। ये सारे करप्ट, ये सारे लोटे, ये लुटेरे, इनका एहतसाब अदारों ने करना है और अदारों के ऊपर दबाव नहीं होगा। इस मेरिट के ऊपर जिस दिन होगा उस दिन सारी चीजें ठीक हो जाएंगी। नून लीग अॻवान वधीक चयो त नवाज़ शरीफ़ इलाज लाइ मुल्क खां ॿाहिरि तरसियल आहे, सिहतयाब थी वापसि पढ़ंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk